मुंहिंजो नालो जमील आहे। मुंहिंजो पीउ दहशतगर्द मारियासीं मुंहिंजे पीउ खे। मां हाणे 2 क्लास में वेंदुमि। मुंहिंजो घोटु ज़िलो जैकमाबाद में आहे। अच्छा, तुंहिंजे पीउ खे दहशतगर्द कीअं मारे विया? कहिड़े किथे मारे विया? घर में। अच्छा, घर में सुम्ही पियो हुते मारे विया? हा। अच्छा, पोइ तव्हां घणा भाइर आहियो पाण? असां हाणे 3 आहियूं। इहो ॿुधायो त कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो ऐं हिते स्वीट होम में कीअं रहंदा आहियो तव्हां? हाणे 2 क्लास में ईंदासीं। सिट में ॾाढो मज़ो ईंदो आहे। ट्यूशन पढ़ंदा आहियूं, नमाज़ पढ़ंदा आहियूं, स्कूल खां मोटींदा आहियूं, मज़े सां खेॾंदा आहियूं। खेॾंदा बि आहियो? हा। कहिड़ी कहिड़ी रांदि खेॾंदा आहियो? हिते रूम में खेॾंदा हुआसीं पंजूं। इहो ॿुधाए ईद ते ॻोठ में ईद कीअं मल्हाईंदा आहियो? ॻोठ छा छा कंदा आहियो? फेस्ट वेस्ट करे सुबुह जो तयारु थी वेंदा आहियूं। ईद नमाज़ खां बाद वरी मानी खाईंदा आहियूं, चांवर खाईंदा आहियूं, वरी ईंदा आहियूं घर ॾे खेॾंदा आहियूं। ईद जी ॿार ख़र्ची ॾाढी वठंदा आहिनि, तूं घणी वठंदो आहे? वठंदो आहे या न वठंदो आहे? इलाही वठंदो आहे। कीअं, जेको जेतिरी ॾे या घोड़ कंदो आहे हेतिरी न हेतिरी खपे? मां घणी ॾींदी आहे। जेको घटि ॾे त पोइ? घटि न ॾींदा आहिनि हाणे। पहिरियां ॾींदा हाणे न। पहिरियां घटि ॾींदा? हा, हाणे न। अच्छा, पहिरियां जॾहिं घटि ॾींदा त पोइ छा कंदे? लेटंदुमि, लचड़ियूं कंदुमि। लेथड़ियूं फुल? अच्छा, कीअं लेथड़ियूं खाईंदे? माना मिटीअ में हितां खां वठी होसि ताईं? हा, हेठि सुम्ही पवंदुमि पोइ ॾींदा। अच्छा, हेठि जॾहिं तूं ईद ते मिटीअ में कल्टियूं खाईंदे तुंहिंजा कपिड़ा ईद जा ख़राबु न थींदा? ईद जा न पाईंदुमि, पहिरियां ई कल्टियूं खाईंदुमि, पोइ ॾींदा पैसा, पोइ तयारु थींदुमि। अच्छा, माना पुराणा कपिड़ा पाए पोइ कल्टियूं खाईंदे? सियाणप माना। ऐं नवां जंहिं महिल पाईंदे त पोइ कल्टियूं न? पोइ रोईंदुमि। अच्छा, पोइ छड़ो रोईंदे? अच्छा, हाणे 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 न, हाणे सही ॾींदा आहिनि ख़र्ची। हाणे पाण ई ख़्यालु कंदा? हा। छो त असांजो छोकिरो पढ़े थो, इन करे ख़्यालु कंदा। हा। हाणे त तूं घर दाबो कंदो हूंदे, मां पढ़ां थो एतिरी ख़र्ची जो? इलाही इलाही। दाबो कंदो आहे? कीअं कंदो आहे? चवंदा पुछंदा आहिनि पढ़ंदो? मां चवंदो आहियां हा, इलाही कुझु पढ़ंदो आहे हिते। असांजो नालो अब्दुल करीम आहे ऐं असां शिकारपुर मां आया आहियूं। असांजे वालिद साहिब जो नालो अब्दुल वहीद आहे ऐं असांजो वालिद साहिबु कोइटिया वियो हुयो। असां 7 सालनि जा हुयासीं। कोइटिया खां मोटी पिया अचनि त विच में एक्सीडेंट थी पिया ऐं कोयड़ो हुयो, इन जे करे एक्सीडेंट थी पिया ऐं असांखे हिते रहंदे 8 साल थी विया आहिनि ऐं हाणे असां 7वीं क्लास में विया आहियूं। अच्छा, इहो ॿुधायो त ईद तव्हां कीअं मल्हाईंदा आहियो? ईद पंहिंजे भाइरनि सां ख़ुशीअ सां मल्हाईंदा आहियूं। निमाज़ पढ़ी करे असां पंहिंजे पहिरियां क़ब्रिस्तान वेंदा आहियूं। क़ब्रिस्तान खां मोटी अची हर माइटनि जे हिक हिक ॾे सभु भाइर मिली करे वेंदा आहियूं ऐं सभिनि सां मिली अची पोइ मोटी अची घर में वेही रहंदा आहियूं। ईद जी ख़र्ची कीअं वठंदा आहियो? ईद जी ख़र्ची पहिरियां वठंदा रोई करे, पर हाणे न वठंदा। ॿार ख़र्ची त रोईंदो छो आहे भला, इहो त अॼु ॿुधाए? बसि उन्हनि खे ख़र्ची घटि मिलण जे करे रोईंदा आहिनि। न, मां त ॾिठो आहे जैन ॿारनि खे घणी ख़र्ची ॾे तॾहिं बि रोईंदा आहिनि त इहा थोरी आहे। बसि उन्हनि जो पेट भरियल हूंदो आहे। आदत आहे, रोए पोइ ज़रूरु? हा, रोईंदा इलाही। ॿार भला रोईंदो आहे ईद ते त हुनखे फ़ाइदो थींदो आहे? फ़ाइदो त थींदो अथनि, हर कोई ख़र्ची घणी ॾींदो अथनि ऐं प्यार बि घणो ॾींदो अथनि। त पोइ तूं केतिरो रोईंदो आहे? मां हाणे हेॾो न रोईंदुमि, पहिरियां थोरो रोईंदो। हिन ईद ते जोड़ा ओ नवां जोड़ा कीअं सिबाईंदा, हिन ईद ते जोड़ा ओ नवां जोड़ा कीअं सिबाईंदा। ॿुढे जा मारियल माण्हू सिंधी सतायल माण्हू, माण्हू मिसकीन मुंहिंजा सिंधी सतायल माण्हू, हिन ईद ते जोड़ा ओ नवां जोड़ा कीअं सिबाईंदा। ॾिसो, हिननि ॿारनि लाइ जेतिरो मुमकिन आहे उहो असां कयूं पिया, पर ख़ासि तौर ते ईद ते जीअं असां अमूमन जीअं घरनि में थिए पियो ईद जे, जीअं ॿारनि खे उन्हनि खे कपिड़ा वठी ॾियणा हूंदा आहिनि, सैंडल, ईदियूं ऐं उन्हनि जी ख़र्चियूं, उहो पाकिस्तान स्वीट होम उहो सभु शयूं उन्हनि खे प्रोवाइड करे थो पियो। उन सां गॾोगॾु हितां जा मुखैर हज़रात सखर जा पॉलिटिशियन, इंतिज़ामिया, उहे बि हिननि सां कंट्रीब्यूशन कनि था। हिननि खे ईद जा कपिड़ा वठी था ॾियनि, सैंडल वठी था ॾियनि, स्वीट होम बि ईदी ॾियनि तो 1000 रुपयो, त वरी ॿिया मुखैर हज़रात बि हिननि खे ॾियनि था पिया। त तंहिंजे करे हिननि जी ईद मां सम्झां थो त ॿियनि ॿारनि जी बनिस्बत हिननि जी ईद ॾाढी सुठी थींदी आहे। हिननि खे काफ़ी शयूं बि मिलंदियूं आहिनि ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां बि ऐं मुखैर हज़रात जे तरफ़ां बि हिननि जी मदद थींदी रहंदी आहे।
ईद ई ॻोठ कंदा आहिनि पंहिंजो? अमूमन ॾिसो न साल में ही 2 दफ़ा पंहिंजे गार्जियन ॾे जेके हिननि जा सरपरस्त आहिनि उन्हनि ॾे ही पंहिंजे ॻोठ में ईद करण लाइ असां उन्हनि खे मोकिलींदा आहियूं। इन करे मोकिलींदा आहियूं त हू वञी हिते 2 साल पूरो रहनि था, पंहिंजे उन एरिया खे ॾिसनि ऐं सुभाणे ही कंहिं चङी जाइ ते ईंदा त उन एरिया जो घटि में घटि उन पंहिंजी लोकेलिटी जो ख़्यालु करे सघंदा, पंहिंजे उन्हनि माण्हुनि जो, पंहिंजी उन कम्यूनिटी जो, जीअं उन्हनि खे विसारे न सघनि। तंहिंजे करे असां हिननि खे मुसलसल 2 ईदनि ते असां हिननि खे घर मोकिलींदा आहियूं। जिनादिन तव्हां हिते मौजूदु स्वीट होम जे ॿारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ईद कीअं मल्हाइनि था, जॾहिं स्वीट होम खां अॻु में हू पंहिंजे ॻोठनि में ईद मल्हाईंदा त ख़र्ची जे लाइ कीअं रोईंदा, लेथड़ियूं पाईंदा, ऐं हाणे जॾहिं हू हिते तालीम पढ़ाइनि पिया, उन्हनि में शऊर अची वियो आहे त हू सम्झनि था, हू ॿुधाइनि था त उन्हनि खे रोइण जी ज़रूरत नथी पए, पर बग़ैर रोइण जे ई उन्हनि खे तमामु घणी ख़र्ची जेका आहे उहा मिली पई वञे। यतीम ॿार जेके आहिनि उन्हनि जी बहितर तालीम परवरिश खां वठी हर क़िस्म जी सहूलियत जेका आहे उहा स्वीट होम में मुयसरु आहे। ईद जेका आहे हू पंहिंजे घरनि में पंहिंजे प्यारनि सां गॾु मल्हाइनि था। कैमरामैन सईद बयो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।